अस्सलाम वालेकुम जी। मुंहिंजो नालो मोहम्मद हैदर शाह आहे ऐं बेसिकली टूअल जमाली डिस्ट्रिक्ट सुजावल सां बिलोंग रखां थो। जीअं त हिन वक़्तु हींअर पंहिंजो पढ़ी रहियो आहियां, MBBS जो स्टूडेंट आहियां, यंगजी यूनिवर्सिटी हुबई प्रोविंस चाइना में। तव्हांखे ख़बर हूंदी त हींअर कोरोना वायरस जो तमामु घणो इफेक्ट हली रहियो आहे ऐं असां जेको सो हिन वक़्तु पंहिंजे तव्हां ॾिसी रहिया आहियो रूम में वेठा आहियूं, तॾहिं बि असां ॾाढो परेशान आहियूं। मास्क वग़ैरह खां सवाइ असां जेको सो ॿाहिरि नथा निकिरी सघूं ऐं फूड जो बि काफ़ी प्रॉब्लम आहे असां वटि हिते। असां इहा ई रिक्वेस्ट करियूं था पंहिंजी पाकिस्तानी गवर्नमेंट खे त असांखे कंहिं तरीक़े सां त इवेक्यूएट कयो वञे त जीअं असां पंहिंजो पाकिस्तान पहुची सघूं। जीअं त असांजी यूनिवर्सिटी तव्हां सां बिल्कुलु कोऑपरेट करे पई, उहा असांखे फैसिलिटेट करे पई, असांखे फूड वग़ैरह प्रोवाइड करे पई, पर असां चाहियूं था त असां पंहिंजे कंट्री वञूं त हींअर जीअं असां मेंटली टार्चर में आहियूं काफ़ी। असां इहा ई रिक्वेस्ट कंदासीं त कहिड़ी तरीक़े सां चाइना गवर्नमेंट असां सां फुल जेको कोऑपरेट करे पई, असांजी यूनिवर्सिटी बि असांखे फैसिलिटेट करे पई, पर उहे बि चवंदा त उहा तव्हांजो असां चाहियूं था त असांजी जेकी गवर्नमेंट आहे उहा कुझु स्टेप खणे त असांखे जीअं इवेक्यूएट कयो वञे पंहिंजे कंट्री।